सेनेट में हुकूमती मुखालिफ धुर जा मेंबर आमू सामू कायदे वान के बयान से मुखालिफ धुर पारां सेनेट चेयरमैन की डाए साड़ो एहतजाज नारेबाजी। शेरी रहमान जो चवण है तो हुकूमत कौमी सलामती के मामले से पार्लियामेंट के बाईपास कयो। हुकूमत कौमी सलामती पॉलिसी पार्लियामेंट में पेश न कई ऐं नई तजवीज़ूं वरती वयूं। कौमी सलामती पॉलिसी से मुआशी हिकमत अमली के जोड़े वो है। गरीब के बिन वेलन की मानी मिलंदी तो कौमी सलामती होंदी। छा इहा मुआशी हिकमत अमली है तो मानू आलमी साम्राज आडो जवाबदा होंदा। कायदे वां सेनेटर शहजाद वसीम है तो अॼु ताईं कंहिं भी हुकूमत कौमी सलामती पॉलिसी नाहे ठाही। कौमी सलामती पॉलिसी जो एजाज़ इमरान खान हुकूमत ॾांहुं वञे थो। ऑपोजिशन कौमी सलामती पॉलिसी बाबत कमेटी में न आई है। उन अपोजिशन के अचण की दावत ॾिनी ऐं तजवीज़ूं घुरी वयूं हुयूं। वफाकी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त हर पार्टी चाहे थी त एस्टेब्लिशमेंट उन जे मथे ते हथ रखे, पर एस्टेब्लिशमेंट चूंडियल हुकूमत सां गॾु हूंदी। नवाज़ शरीफ अचे या न अचे कोई फ़र्क़ु नथो पवे। हू अचे त शेख हुजण बावजूद पंहिंजे खीसे मां टिकेटूं ॾींदो। कुझु बि न थींदो। इमरान खान 5 साल पूरा कंदो, भले मुखालिफ धुर मार्च करे। मुखालिफ धुर जे पेट में सूर बाबति टीवी ते ॿुधाए नथो सघे। मिनी बजट में का क़यामत न ईंदी या पास थींदी। डॉलर की क़ीमत ते ज़ाब्तो आणण चाहिनि था IMF मदद करे। सिंध हुकूमत के तर्जुमान एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो आहे त वफाकी हुकूमत अवाम के गैस ऐं ॿियूं सहूलियतूं फराहम न पई करे। हुकूमत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करण में नाकाम थी वई आहे। उन्हनि PTI जे रोज़गार जो चई माण्हुनि खे बेरोज़गार न कयो। पीपल्स पार्टी पंहिंजे वाइदे सां वफ़ा करे रही आहे। कराची जो माहौल बहितर बणाइण लाइ वणकारी की ज़रूरत है। पार्कन के बहाल करे शहरनि लाइ खोलिया वेंदा। सिंध असेंबली में मुखालिफ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त कंहिं बि गौर न कयो आहे त नस्ला टावर सां कहिड़ो मसलो आहे। अदालतुनि खे भड़काइण ऐं चैलेंज करण पीपल्स पार्टी जो फैशन आहे। सिंध हुकूमत गवर्नर हाउस के अदलिया खिलाफ मुहिम में शामिल करण चाहे थी। नस्ला टावर में मंजूर काका भी शामिल है। हू सिंध हुकूमत के कारनामनि ते ब्लैक पेपर जारी करण वारा आहिनि। नाज़िम जोखे जे वाक़े ते JIT जोड़ण ते वज़ीर आज़म जो थोराइतो आहे। कातिलनि खे सज़ा मिलण घुर्जे। सेनेट में सवालन जा जवाब न अचण ते मुखालिफ धुर जे अॻवान यूसुफ रज़ा गिलानी तरफ़ां कावड़ जो इज़हार। संदसि चवण आहे त 7 सवाल अहिड़ा आहिनि जिन जा जवाब अञा नाहिनि आया। सवालनि जा जवाब न अचण संजीदगी न आहे। उहे अवाम वारो जवाबदा आहिनि। सेनेट चेयरमैन सादिक संसराणी जी बाबर एवाणी अली मोहम्मद खे वज़ारत खां जवाब वठण जी हिदायत। सेनेट इजलास में मुखालिफ धुर तरफ़ां नादरा में रिटायर्ड फौजी ऑफिसरनि जी भर्तियुनि ते पुछाणो। नौजवाननि जो वॾो अंग नौकरियुनि जी ॻोल्हा में आहे। उन्हनि लाइ का बि नौकरी नाहे। नादरा में हथियारबंद फौजी ऑफिसर ॿीहर भर्ती कया विया आहिनि। नादरा में केतिरा ई रिटायर्ड फौजी ऑफिसर मुख़्तलिफ़ उहिदनि ते आहिनि। सेनेटर मुश्ताक अहमद नादरा में फौजी ऑफिसर डायरेक्टर ऐं डिप्टी डायरेक्टर तौर कम करे रहिया आहिनि। उहे फौजी ऑफिसर नादरा में कोटा ते भर्ती थिया या मेरिट ते। आज़म नज़ीर तार इन हवाले से 9 सवाल जमा करायो। घरू वज़ार जो जवाब ॾींदे नेपरा नवंबर जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में बिजली के अघ में ₹4.33 फी यूनिट वाद बाबत फैसलो महफूज़ करे वरतो। नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी के चेयरमैन सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी ऐं नेशनल पावर कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन से बिजली के महांगी पैदावार से मायूसी जो इज़हार। नेपरा चेयरमैन जो चवण आहे त तव्हां रुगो बिजली पैदा करियो था, इहो नथा ॾिसो त इहो महांगो प्लांट आहे। हू 3 वरनि जी ऑडिट कंदा आहिनि त कहिड़े प्लांट केतिरी बिजली पैदा कई। PP सेनेटर शेरी रहमान चयो आहे त हुकूमत बिजली के अघ में ₹4.33 फी यूनिट इज़ाफ़ो करे पई। उन सां अवाम ते 40 अरब रुपयनि जो बार पवंदो। गरीब अवाम के रिलीफ पैकेज जे दावेदार गरीबनि ते महांगाई जा बम केराए रही आहे। छा महांगी LNG ज़रिए बिजली पैदा करण जा ज़िम्मेवार शहरी आहिनि। साल में 9 भेरा इज़ाफ़ो करे अवाम खां 600 अरब रुपयनि खां वधीक रक़म फुरी वई। महांगाई सबब परेशान अवाम ते वधीक बार न विधो वञे। वफाकी गादी वारे शहर जो नओं मकानी निज़ाम चैलेंज। इस्लामाबाद हाई कोर्ट में इस्लामाबाद के मकानी नुमाइंदनि तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त ॾींदड़ मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त मेयर जी सिधो संओं चूंड ऐं डिप्टी मेयर जा उहिदा ख़त्म करण कानून ख़िलाफ़ आहिनि। अदालत पारां सदर घरू ऐं कानून वारे सेक्रेटरी के नोटिस जारी। अटॉर्नी जनरल भी 11 जनवरी ते तलब।
कराची पुलिस सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी ऑफिस से छापो का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। एसएसपी ओभर अल्ताफ सिंह जो चवणु आहे त एसबीसीए जो ऑफिसर सहकार करे रहिया आहिनि। केस में मुलविस माण्हुनि जी मौजूदगी ते पुलिस छापो हयो। नस्ला केस ते कम जारी आहे, वधीक रिकॉर्ड घुरियो आहे। सिंध में थधि जी लहर वधण सां गैस बहरान बि वधी वियो। अवाम ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ परेशान। होटलनि तां मानी ख़रीद करण ते मजबूर। पड़ीदनि में गैस न हुजण ऐं घटि प्रेशर ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाज। शहरनि जो चवणु आहे त बिजली जी आं गैस जी बि हथरादू लोड शेडिंग कई पई वञे। जल्द खेनि गैस ॾेई ॾुखियाईनि मां कढियो वञे। बाबड़े वेझो कारे इल्जाम हेठि मुड़िस पंहिंजी घरवारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ सवाली मज़ारी में कारे इल्जाम हेठि जवाबदार कादर बख़्श मज़ारी पंहिंजी घरवारीअ खे गोलियूं हणी क़तल करे फरार। इतला ते पुलिस पहुची लाश टेवील में वठी अस्पताल पहुचायो। पोस्टमार्टम बाद वड़ वारसनि हवाले। बाबड़े वेझो मास्को थाणे जी हद में सीलरा बिरादरी में छिड़ो। फारिग में हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। दादू मां खीर विकिरो कंदड़ नींगर मुबैना तौर अगवा। वालिद ए सेक्शन थाणे पहुची वियो। नींगर जे वालिद मीडिया खे ॿुधायो त संदसि पुट होटल ते खीर विकिरो करण लाइ मोटरसाइकिल ते पहुतो त हथियारबंद खेसि मोटरसाइकिल समेत खंबे खणी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चोरीअ जूं वारदातूं वधी वयूं। कानपुर थाणे जे हद मां हथियारबंद घर भातियुनि खे यर्क माल बणाए 30 तोला सोन ऐं ॿियो सामान फुरे विया। मेरापुर मां चोर चइनि दुकाननि जा ताला टोड़े लखे रुपयनि जो सामान बुहारे विया। मदेजी वेझो ॻोठ घर पंहिंजा मां हथियारबंद 2 मेहूं काहे विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में भाण जी खोट ऐं मांगो विकिरो थियण ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज पिणियल। हैदराबाद में सिंध आबादगार इतिहाद पारां भाण जी खोट ख़िलाफ़ प्रेस क्लब ताईं रैली। शहदाब कोट में समें आबादगारनि पारां कोटू मोटू चौक ताईं रैली कढी धरणो। कंडियारे में ऑल पार्टीज़ अलायंस ऐं आबादगारनि पारां स्टार चौक ते अलामती बुख हड़ताल। मुज़ाहिरो जाती में आबादगारनि पारां असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियार कार जातीअ जी ऑफिस जी मेन गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। धरणो टंडे बागे में आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त वक़्त सिर भाण न मिलण करे कणिक जी फसल तोड़े तूरियूं नओं पोखियल कमंद बसर जो घटि फसल लहण जो इम्कान आहे। भाण जी खोट ख़त्म कराए ब्लैक ते विकिरो बंदि कराए वञे। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 6 मरीज़ फ़ौत। अंग वधी 28,918 थी वियो। 348 नवां केसेस ज़ाहिर थियण बाद 12,94,379 खां वधीक वायरस मुतासिर। 10,005 एक्टिव केस। 12,55,396 मरीज़ सिहतयाब। भाकारी क़िस्म जी शरह 1% खां बि घटि रिकॉर्ड कई वई। ऐं अमरीकी रियासत कोलोराडो में हथियारबंदनि जी फायरिंग 5 ॼणा मारिजी विया। पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त हमलो कंदड़ 6 हंधनि ते फायरिंग कई, जेको पुलिस कार्रवाई में मारिजी वियो आहे।